प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम पारां सिंध में सहाफ़ियुनि सां थींदड़ ॾाढाइनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सहाफ़ी अॻुवाणनि वीचार वंडींदे चयो आहे त नाक़ाबिले बर्दाश्त आहे। आज़ाद सहाफ़त ते वार ऐं सिंध जे असां प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम जे साथियुनि समेत सॼी सिंध जा सहाफ़ी जेके आहिनि से इन वाक़े जो सख़्तु लफ़्ज़नि जे अंदरि जेको आहे सो असीं उनजी मज़म्मत कयूं था। जिते सहाफ़ी सच लिखनि था उन्हनि खे कंहिं न कंहिं केस में मनगढ़ंत केस में अंदर कयो वञे थो। ॻाल्हि इहा आहे त पूरी सिंध पुलिस स्टेट बणियल आहे। सहाफ़ियुनि खे ब्लैकमेल पियो कयो वञे FIRनि जे ज़रिए, गिरफ़्तारियुनि जे ज़रिए, जबरी गिरफ़्तारियूं, कूड़ा केस, जेको सफ़ा अॻिते वधी थो वञे ऐं ब्लैकमेलिंग में नथो अचे उनखे मारे ऐं क़तल कयो थो वञे। सच लिखंदड़ सहाफ़ियुनि जे लाइ धरती तंग कई वई आहे। सहाफ़ियुनि जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ा उहे सहाफ़ी आहिनि जेके हिन सिस्टम सां जोड़ करे हलनि पिया, जेके बि ज़ुल्म थियनि था उन्हनि ते पर्दो विझी ऐं उन हुकुमराननि जा तर्जुमान आहिनि। ॿिया उहे सहाफ़ी आहिनि जेके दर दर ॻोठ ॻोठ मिसकिन माण्हुनि जूं दाहूं ऐं हिन समाज जे अंदरि जेको जबर आहे रियासती ऐं गैर रियासती अंसरनि जो उन जे ख़िलाफ़ु जेके माण्हू आवाज़ उथारनि था उन्हनि जे लाइ सिंध में धरती तंग कई वई आहे। पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा हुजनि या उन्हनि जा नंढी सतह जा वॾेरा हुजनि या उन्हनि जा मुक़ररु करायल SHOs ऐं DSPs हुजनि, उहे सिंध जे हक़ लिखंदड़ सहाफ़ियुनि जे लाइ रिण ॿारे वेठा आहिनि। असां वाज़े था करियूं सिंध जे उन जाबिर क़ुवतुनि जे लाइ त तव्हां सॼी सिंध जे हक़ परस्त सहाफ़ियुनि खे ख़रीद नथा करे सघो। तव्हां पंहिंजा केतिरा बि सहाफ़त जे नाले में तर्जुमान ऐं जी हुज़ूरा पैदा करियो, पर सिंध में जेके प्रोफेशनल सहाफ़ी आहिनि उहे इज़हार जी आज़ादीअ लाइ पंहिंजो रत सत ऐं पघर वाहींदा रहंदा ऐं उन्हनि जी मज़ामती रिपोर्टिंग जारी रहंदी। जेतो लिखणु चाहीं त सहाफ़ी सच लिख, भले मिलनि सवे सज़ाऊं पर कुझु ॻच लिख।